नाज़रीन ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदालूं। सांगड़ खां सांगड़ भरिसां शादीशुदा औरत ते संदसि मुड़ुस जो मुबैना तशद्दुद, औरत ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतकिल कई वई आहे। मुतासिर औरत फौजिया इल्ज़ाम हणंदे चयो आहे संदसि मुड़ुस मोहम्मद अली समू, जमील समू ऐं ॿियनि कारे जो कूड़ो इल्ज़ाम हणी क़त्ल करण जी कोशिश कई आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां के आगाह कंदालूं या अहम खबर अवां सां शेयर कंदालूं। सांगड़ खां सांगड़ भरिसां शादीशुदा औरत ते संदसि मुड़ुस मुबैना तशद्दुद कयो आहे। औरत ज़ख़्मी हालत में औरत के अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। मुतासिर औरत फौजिया इल्ज़ाम हणंदे चयो आहे संदसि मुड़ुस मोहम्मद अली समू, जमील समू ऐं ॿियनि कारे जो कूड़ो इल्ज़ाम हणी क़त्ल करण जी कोशिश कई आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी सांगड़ जो रिपोर्टर सारंग वसाण असां सां लाइन ते मौजूद है। जी सारंग, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे आउं ॿुधायां त सांगड़ वेझो मंगली थाणे जी हद आहे ॻोठ आवट, जिते शादीशुदा औरत फौजिया समूह जेको आहे मुबैना तौर ते इल्ज़ाम हणंदे मुड़ुस ते चयो आहे त मूंखे कातिलाणो मुड़ुस जेको आहे हमलो कयो। शदीद ज़ख़्मी हालत में जेका आहे हिन वक़्तु सिविल अस्पताल आंदी वई आहे। हुते असांजी हुन सां ॻाल्हि ॿोल थी हुनजे भाइरनि ऐं अमड़ सां, त हुनजो चवणु आहे त हुनजो मुड़ुस आहे जेको आहे इल्ज़ाम पियो हणे ऐं पंहिंजे हुन दोस्त सां जमील आहे समूह हुन सां गॾिजी जेको आहे हिन तशद्दुद कयो, असांखे जेको आहे मारियूं पे कार्य इल्ज़ाम हेठि, जॾहिं त उते ॻोठाणनि ऐं हिनजी अमड़ जेको आहे दाहूं करे हुनखे जेको आहे बचायो। हिन वक़्तु जेको आहे फौजिया समूह सिविल अस्पताल में जेका आहे एडमिट आहे ऐं उहो जेका आहे तहफ़ुज़ जी पिणु जेका आहे अपील करे रही आहे। ऐं हिन SSP सांगड़ खां पिणु जेको आहे दरख़्वास्त कई आहे त हिनखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।